ओम शांति। अॼु मिली तारीख़ आहे 17/5/2024। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार गृहस्थ व्यवहार में रहंदे हुए अहिड़ा ट्रस्टी ठहो जो कंहिं चीज़ में आसक्ति न रहे। असांजो कुझु बि न आहे, अहिड़ो बेगर ठही वञो। प्रश्न आहे, तव्हां ॿारनि जी पुरुषारत जी मंज़िल कहिड़ी आहे? उत्तर आहे, तव्हां मरियो मरी वई दुनिया। इहा मंज़िल तव्हांजी आहे, इहा तव्हांजी मंज़िल आहे। शरीर सां ममत्व टुटिजी पए, अहिड़ो बेगर ठहो जो कुझु बि यादि न रहे। आत्मा अशरीरी थी वञे, बसि असांखे हाणे वापसि वञिणो आहे पंहिंजे घर। अहिड़ो पुरुषारत करण वारा बेगर टू प्रिंस ठहींदा। तव्हां ॿार ई फ़क़ीर सां अमीर, अमीर सां फ़क़ीर ठहींदा आहियो न। असां ॿार ई फ़क़ीर सां अमीर, अमीर सां फ़क़ीर ठहींदा आहियूं। बसि मां आत्मा ऐं बाबा। जॾहिं तव्हां अमीर थी वेंदव त हिकु बि ग़रीब न रहंदो। ओम शांति। बाप ॿारनि खां पुछंदा आहिनि कि आत्मा ॿुधंदी आहे या शरीर ॿुधंदो आहे? चवंदा आहिनि आत्मा ॿुधंदी आहे। आत्मा ॿुधंदी ज़रूरु शरीर द्वारा ई ॿुधंदी न। ॿार लिखंदा बि ईअं आहिनि, फलाणे जी आत्मा बाप दादा खे यादि कंदी आहे, फलाणे जी आत्मा अॼु फलाणी जॻह वेंदी। इहे जीअं आदत पइजी वई आहे न। असां आत्मा ई आहियूं। श्री ॿारनि खे आत्म अभिमानी ठहिणो आहे। जिते बि ॾिसंदा आहियो ॼाणंदा आहियो आत्मा ऐं शरीर आहे। जिते बि ॾिसंदा आहियो ॼाणंदा आहियो आत्मा ऐं शरीर, ऐं इन में आहिनि ॿ आत्मायूं। हिक खे आत्मा ऐं हिक खे परमात्मा चईंदासीं। परमात्मा ख़ुदि चईंदा आहिनि, मां हिन शरीर में जंहिंमें हिननि जी आत्मा बि प्रवेश रहंदी आहे, मां हिन में प्रवेश कंदो आहियां। शरीर बग़ैर त आत्मा रही न सघंदी आहे न। हाणे बाप चईंदा आहिनि पंहिंजी खे आत्मा सम्झो। पंहिंजी खे आत्मा सम्झंदा तॾहिं बाप खे यादि कंदव न, ऐं पवित्र ठही शांती धाम में वेंदव। ऐं पोइ दैवी गुण बि जेतिरा धारण करो ऐं कराईंदा। बाबा चवनि था, जॾहिं बाप चईंदा आहिनि पंहिंजी खे आत्मा सम्झो, पंहिंजी खे आत्मा सम्झो तॾहिं बाप खे यादि कंदा ऐं पवित्र ठही शांती धाम में वेंदा। पोइ दैवी गुण बि जो जेतिरा धारण कंदा ऐं कराईंदा, सुदर्शन चक्रधारी ठही करे ऐं ॿियनि खे बि ठाहींदा, ओतिरो उच्च पद बि पाईंदा। इन में कोई मूंझंदो आहे त पुछी सघंदा आहिनि। इहे त ज़रूरु आहे मां आत्मा आहियां। बाप ॿारनि खे ई चईंदो आहे न जो ब्रह्मन ठहिया आहिनि, ॿियनि खे न चईंदा। ॿार ई प्रिय लॻंदा आहिनि। हर हिकु बाप खे ॿार प्रिय लॻंदो आहे न। ॿियनि खे भल ॿाहिरां सां प्यार कंदा, लेकिन बुद्धि में आहे इहे असांजा ॿार न आहिनि। मां ॿारनि सां ई ॻाल्हि कंदो आहियां। श्री ॿारनि खे ई पढ़ाईंदो आहे न जो बाबा खे बाबा सम्झंदा आहिनि। बाक़ी ॿाहिरां वारनि खे पढ़ाइणु तव्हांजो कमु आहे। कोई त झटि सम्झी वेंदा आहिनि, कोई थोरो सम्झी करे हली वेंदा आहिनि। पोइ जॾहिं ॾिसंदा आहिनि हिते त ॾाढा वृद्धि थी विया आहिनि तॾहिं ईंदा। ॾिसंदा त सही न। पोइ जॾहिं ॾिसंदा हिते ॾाढा वृद्धि थी विया आहिनि तॾहिं ईंदा। ॾिसंदा त सही न। तव्हां इहे ई सम्झाईंदा आहियो कि बाप सभिनि आत्मा आहिनि। उहे ॿारनि खे चईंदा आहिनि मूंखे यादि करो। हाणे आत्माउनि खे पावन बाप ई ठाहींदो आहे। उहे चईंदा आहिनि मुंहिंजे सवाइ ॿियो कोई यादि न करो, ॿियो कंहिंखे यादि न करो। मुंहिंजी अव्यभिचारी यादि रखो त तव्हांजी आत्मा पावन ठही वेंदी। पतित पावन मां हिकु ई आहियां। मुंहिंजी यादि सां ई आत्मा पावन ठहींदी। इन जे लाइ चईंदा आहिनि ॿार मामेकम यादि करो। बाप ई पतित राज्य सां पावन राज्य ठाहींदा आहिनि, लिबरेट कंदा आहिनि न। किथे वठी वेंदा आहिनि? शांती धाम ऐं पोइ सुखधाम में अची वेंदा आहिनि। मूल ॻाल्हि आहे ई पावन ठहिण जी। 84 जो चकर सम्झाइण बि सहज आहे। चित्र ॾिसण सां ई निश्चय वेही वेंदो आहे। इन करे बाबा हमेशह चईंदा रहंदा आहिनि कि म्यूज़ियम खोलो, भपके सां खोलो। चित्र ॾिसण सां ई निश्चय वेही रहंदो आहे। इन करे बाबा हमेशह चईंदा रहंदा आहिनि कि म्यूज़ियम खोलो, भपके सां खोलो।
त मनुष्य खे भपको खिचंदो। ॾाढा ईंदा तव्हां इहे ॿुधाईंदा आहियो की असां बाप जी श्रीमती इहा ठहूं था। ॾाढा ईंदा तव्हां इहे ई ॿुधाईंदा आहियो असां बाप जी श्रीमती सां इहे ठहूं था, असां पंहिंजे में अहिड़ा दैवी गुण धारण करूं था। बाप चईंदा आहिनि मामेकम यादि करो, दैवी गुण धारण करो, बैद ज़रूरु साथ हुजणो खपे। तव्हां ॼाणंदा असां बेगर सां प्रिंस ठहिण वारा आहियूं। पहिरियों त श्री कृष्ण ठहींदासीं, जेसिताईं श्री कृष्ण न ठहिया तेसिताईं श्री नारायण न ठही सघे न। ॿार खां वॾो थिए तॾहिं नारायण नाम मिले, त इन में ॿिन्हिनि जो चित्र आहे। तव्हां इहे ठाहींदा आहियो न, हाणे तव्हां सभु बेगर थी विया आहियो। इहे ब्रह्मा कुमार कुमारियूं बि बेगर्स आहिनि, इन वटि कुझु बि न आहे। बेगर अर्थात जंहिं वटि कुझु बि न हुजे। कोई खे असां बेगर न चईंदासीं, त बाबा सभिनि खां वॾो बेगर आहे। बाबा त सभिनि खां वॾो, इन में पूरो बेगर ठहिणो हूंदो आहे। ग्रस्त व्यवहार में रहंदे हुए बेगर अर्थात कि सभु कुझु हूंदे हुए बि पंहिंजो कुझु बि न सम्झे। जॾहिं बाबा चए ॿार हलो हलो, कोई ॻाल्हि ॿुधी में न हुजे। ग्रस्त व्यवहार में रहंदे आसक्ति तोड़नी हूंदी आहे। तव्हां ड्रामा अनुसार आसक्ति तोड़ी आहे न। निश्चय बुद्धि ई ॼाणंदा आहिनि असां जो कुझु आहियूं उहो बाबा खे ॾिनो आहे न। चईंदा बि आहिनि न, हे भॻवान तव्हां जो कुझु ॾिनो उहो तव्हांजो ई आहे, असांजो न आहे। उहो त हूंदो आहे भक्ति मार्ग। उन समय त बाबा दूर हुयो, हाणे त बाबा नज़दीक आहिनि। साम्हूं हुननि जो ठहिणो हूंदो आहे। तव्हां चईंदा आहियो बाबा जो शरीर खे न ॾिसणो आहे, बुद्धि हली वेंदी आहे मथे। भले इहा लोन वरितो उहो शरीर आहे, परंतु तव्हांजी बुद्धि में आहे असां शिव बाबा सां ॻाल्हायूं था। इहे त किराए जो वरितो हुओ रथ आहे न, उन्हनि जो थोरी आहे। इहे त ज़रूरु आहे, जेतिरो वॾो माण्हू हूंदो त किरायो बि ॾाढो मिलंदो न। त शिव बाबा त केॾा वॾा आहिनि न, त ब्रह्मा बाबा जे शरीर में आहे त उन्हनि खे किरायो छा ॾिननि, पूरे विश्व जी बादशाही ॾेई छॾियनि। मकान मालिक ॾिसंदा आहिनि, राजा मकान वठंदो आहे त 1000 जो 4000 ॾेई ॾींदा आहिनि। छो जी सम्झ आहिनि इहे त धनवान आहे। राजा माण्हू कॾहिं बि ॻाल्हाईंदा न आहिनि कि इहे त जास्ती वठंदा आहिनि न। उन्हनि खे पैसा आदि जी परवाह न रहंदी आहे। उहो ख़ुदि कोई सां ॻाल्हि न कंदा आहिनि, प्राइवेट सेक्रेटरी ई ॻाल्हि कंदो आहे। अॼुकल्ह त रिश्वत बग़ैर कम बि न हले। बाबा त ॾाढो अनुभवी आहे, उहो माण्हू ॾाढा रॉयल हूंदा आहिनि। चीज़ पसंदि कई बसि पोइ सेक्रेटरी खे चईंदा इन्हनि सां फ़ैसिलो करे वठी अचो। अहिड़ा माल खोले करे रखंदा आहिनि। महाराजा महारानी ॿई ईंदा, जो चीज़ पसंदि हूंदी उन ते सिर्फ़ु अख सां इशारो कंदा। सेक्रेटरी ॻाल्हि करे विच में पंहिंजो हिसो कढी वठंदो। कोई राजायूं साथ में पैसा खणी ईंदा आहिनि, सेक्रेटरी खे चईंदा आहिनि हिननि खे पैसा ॾियो। बाबा त सभिनि जे कनेक्शन में आया आहिनि न। ब्रह्मा बाबा ॼाणंदा आहिनि कीअं हुननि जी एक्ट हलंदी आहे। जीअं राजाउनि वटि खराची रहंदा आहिनि, उहा हिते बि शिव बाबा जो खराची आहे। इहे त ट्रस्टी आहे न ब्रह्मा बाबा जो इन में कोई मोह न आहे। इन्हनि पंहिंजे पैसनि में ई मोह न रखियो, सभु कुझु शिव बाबा खे ॾेई छॾियो, त पोइ शिव बाबा जे धन में मोह कीअं रखंदा। इहे त ट्रस्ट ई आहे, मतिलबु जो भंडारी में मिलंदो आहे उहो त असांखे बाबा खे अर्पण करे ॾियणो आहे। पोइ बाबा जी श्रीमत ते हुनखे यूज़ करिणो आहे। जंहिं वटि धन रहंदो आहे, अॼुकल्ह त गवर्नमेंट केतिरो जांच कंदी रहंदी आहे। विलायत सां ईंदा आहिनि त हिकदमि सुठी रीति जांच कंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो कीअं असां बेगर ठहिया आहियूं, कुझु बि यादि न अचे। आत्मा अशरीरी ठही वञे, हिन शरीर जो बि पंहिंजो, हिन शरीर खे बि पंहिंजो न सम्झो, असांजो कुझु बि न रहे। बाप सम्झाईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झो। हाणे तव्हांखे वापसि वञिणो आहे पंहिंजे घर।
तव्हां ॼाणंदा आहियो बेगर कीअं ठहिणो हूंदो आहे। शरीर सां बि ममत्व टुटी पए। भाव चईंदा आहिनि शरीर सां बि ममत्व टुटी पए। तव्हां मरियो मरी वई दुनिया। इहे मंज़िल आहे न। असांखे शरीर जो बि भान न रहे। बसि मां आत्मा ऐं बाबा सम्झायो। बाबा त ठीकु चईंदा आहिनि। हाणे असांखे वापसि वञिणो आहे। शिव बाबा खे तव्हां जो कुझु ॾींदा आहियो हुनजो पोइ रिटर्न में ॿिए जन्म में मिलंदो आहे न। शिव बाबा खे तव्हां जो कुझु ॾींदा आहियो हुनजो पोइ रिटर्न में ॿिए जन्म में असांखे मिलंदो आहे। इन करे चईंदा आहिनि हीअ सभु कुझु ईश्वर ई ॾिनो अथई। हा त असां शिव बाबा खे ॾिनो पोइ बाबा ॿिए रिटर्न में ॾिनई। इन करे चईंदा आहिनि इहे सभु कुझु ईश्वर ई ॾिनो अथई। चईंदा आहिनि न भक्ति मार्ग में सभु कुझु भॻवान जो ई ॾिनल आहे। ॾिसो सत्य खां असांखे सभु कुझु बाबा जो ई ॾिनल आहे। भक्ति मार्ग में बि असां हिन जन्म में जो कंदासीं उनजो रिटर्न मिलंदो आहे। अॻियां जन्म में अहिड़ा सुठा कर्म कया उनजो फल मिलंदो आहे। शिव बाबा रखंदा कंहिंजो बि न आहिनि। वॾा वॾा राजाऊं ज़मीदार आदि हूंदा आहिनि त उन्हनि खे नज़राना बि ॾींदा आहिनि। वॾा वॾा राजा ऐं ज़मीदार आदि हूंदा आहिनि त हुनखे नज़रानो बि ॾींदा आहिनि। पोइ कोई नज़रानो वठंदा आहिनि कोई न वठंदा आहिनि। त हुते त तव्हां कुझु बि दान पुण्य न कंदा आहियो छो जी हुते त सभिनि वटि पैसा ॾाढा हूंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि कि हुते त असां दान पुण्य कुझु न कंदा आहियूं छो जो हुते सभिनि वटि पैसा हूंदा आहिनि। दान कंहिंखे कंदासीं। ग़रीब त हुते हूंदो न। तव्हां ई फ़क़ीर खां अमीर अमीर खां फ़क़ीर ठाहींदा आहियो। इनखे चइबो आहे तंदुरुस्त बख़्शो। चईंदा आहिनि न इन्हनि खे तंदुरुस्ती बख़्शो कृपा करो ये करो। अॻियां शुरू में शिव बाबा सां ई मांगंदा हुया। पोइ व्यभिचारी ठही आहे त सभिनि जे अॻियां वञी करे चईंदा आहिनि झोली भरे ॾियो। केतिरा पथर बुद्धि आहिनि। चईंदा बि आहिनि पथर बुद्धि खां पारस बुद्धि ठाहींदा आहिनि। त तव्हां ॿारनि खे ख़ुशी ॾाढी हुजणी खपे। गायन बि आहे न अतींद्र सुख पुछणो हुजे त गोपी वल्लभ जे गोप गोपियुनि खां पुछो। कंहिंखे ॾाढो फ़ाइदो हूंदो आहे त ॾाढी ख़ुशी हूंदी आहे त तव्हां ॿारनि खे बि ॾाढी ख़ुशी रहणी खपे। तव्हांखे 100% ख़ुशी हुई पोइ घटिजी वई। हाणे त कुझु बि न आहे। पहिरों हुई बेहद जी बादशाही पोइ हूंदी आहे हद जी राजाई अल्पकाल जे लाइ। हाणे वीरले वटि केतिरा ढेर बिरला वटि केतिरी ढेर मिल्कियत आहे। मंदर ठाहींदा आहिनि उन सां कुझु बि न मिलंदो आहे। ग़रीबनि खे थोरी कुझु ॾींदा आहिनि। मंदर ठाहियो जिते मनुष्य वञी करे मथो टेकंदा। बाबा चईंदा आहिनि मंदर ठाहींदा आहिनि उन सां कुझु मिलंदो त आहे न। ग़रीबनि खे थोरी कुझु ॾींदा आहिनि। मंदर ठाहियो जिते वञी करे माण्हू मथो टेकंदा आहिनि। हा ग़रीब खे दान में ॾींदा आहिनि त उनजो रिटर्न मिली सघंदो आहे। ॾिसो मंदर आदि ठाहिण सां कुझु बि न थींदो आहे। माण्हू मंदर आदि में केॾो दान कंदा आहिनि। खाईंदा त पुजारी आहिनि। बाबा चवनि था ग़रीबनि खे दान कंदव त रिटर्न मिलंदो आहे। मंदरनि में दान कंदव त छा कंदव हुते तव्हांखे ई त मिलंदो आहे न। धर्मशाला ठाहींदव त ॾाढो मनुष्य वञी करे विश्राम पाईंदा त ॿिए जन्म में अल्पकाल जे लाइ सुख मिलंदो आहे। कोई हॉस्पिटल ठाहींदा आहिनि त बि अल्पकाल जे लाइ सुख मिलंदो आहे हिकु जन्म जे लाइ। इहे त बेहद जे बाप जो बाप ॿारनि खे बि सम्झाईंदा आहिनि। हिन पुरुषोत्तम संगम युग जी ॾाढी महिमा आहे। तव्हांजी बि ॾाढी महिमा आहे जो तव्हां पुरुषोत्तम ठहींदा आहियो। तव्हां ब्राह्मणनि खे ई भॻवानु अची करे पढ़ाईंदा आहिनि। उहो ई ज्ञान सागर आहे न। हिन सॼे मनुष्य सृष्टि रूपी वृक्ष जो बीज शिव बाबा आहे। सॼे ड्रामे जे आदि मध्य अंत जो राज बाबा अची करे सम्झाईंदा आहिनि। हिन सॼे मनुष्य सृष्टि रूपी वृक्ष जो बीज रूप शिव बाबा आहे।
सॼे ड्रामे जे आदि मध्य अंत जो राज ॿुधाईंदा आहिनि शिव बाबा। तव्हां सां पुछंदा छा तव्हांखे पढ़ाईंदा आहिनि, चओ छा इहे भुलिजी विया आहियो कि गीता में भॻवान वाचिया मां तव्हांखे राजाउनि जो बि राजा ठाहींदो आहे। इन जो अर्थ तव्हां हाणे सम्झंदा आहियो न। इन जो अर्थ असां हाणे सम्झंदा आहियूं। पतित राजा आहियूं, पावन राजाउनि जी पूजा कंदा आहिनि। इन करे बाप चवंदा आहिनि तव्हांखे राजाउनि जो बि राजा ठाहींदो आहे। कि लक्ष्मी नारायण स्वर्ग जा मालिक हुया। स्वर्ग जे देवी देवताउनि खे द्वापर कलयुग में सभु नमन कंदा आहिनि। इन्हनि ॻाल्हियुनि खे हाणे तव्हां सम्झंदा आहियो। भगत माण्हू कुझु बि सम्झंदा थोरी, उहो त सिर्फ़ु शास्त्रनि जी कहानियूं पढ़ंदा ॿुधंदा रहंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि तव्हांजो गीता अधु कलाक खां पढ़ंदा ॿुधंदा आया आहियो, उन सां कुझु प्राप्ति त न थी न। उन सां कुझु प्राप्ति त न थी। पेट त कुझु बि न भरियो। हाणे तव्हांजो पेट भरिजे थो। तव्हां ॼाणंदा आहियो इहो पाठ हिकु ई बार हलंदो आहे। पेट अर्थात आत्मा भरपूर त न थी। हाणे असांजो इहो पाठ हिकु बार हलंदो आहे। ख़ुदि भॻवानु चवंदा आहिनि मां हिन तन में प्रवेश कंदो आहे। बाप इन जे द्वारा ॻाल्हाईंदा आहिनि त ज़रूरु प्रवेश कंदा न। ख़ुदि भॻवानु चवंदा आहिनि मां हिन जे तन में प्रवेश कंदो आहे। बाप इन्हनि जे द्वारा ॻाल्हाईंदा आहिनि त ज़रूरु प्रवेश कंदा न। मथां का डायरेक्शन ॾींदा। छा चवंदा आहिनि मां सम्मुख ईंदो आहे। हाणे तव्हां ॿुधो था न। इहे ब्रह्मा बि कुझु न ॼाणंदो हुयो, हाणे ॼाणंदा आहिनि। बाक़ी गंगा जो पाणी पावन करण वारो न आहे। हीअ त ज्ञान जी ॻाल्हि आहे। बाबा चवनि था हीअ त ज्ञान जी ॻाल्हि आहे। तव्हां ॼाणंदा आहियो बाप सम्मुख वेठा आहिनि। तव्हांजी बुद्धि हाणे मथे में न वेंदी। इहो उन्हनि जो रथ आहे। इन्हनि खे बाबा बूट बि चवंदा आहिनि, डिॿी बि चवंदा आहिनि। हिन डिॿी में इहे हीरो वेठो आहे। केतिरी फर्स्ट क्लास चीज़ आहे। इन्हनि खे त रखिणो खपे सोने जी डिॿी में। गोल्डन एज जी डिॿी ठाहींदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि धोबी जी घर सां गई छू। इनखे चवंदा आहिनि छू मंत्र। छू मंत्र सां सेकेंड में जीवन मुक्ति। इन करे छू मंत्र सां सेकेंड में असांखे जीवन मुक्ति मिलंदी आहे। इन करे उनखे जादूगर बि चवंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि कि छू मंत्र सां सेकेंड में असांखे जीवन मुक्ति मिलंदी आहे। इन करे बाबा खे जादूगर बि चवंदा आहियूं न। सेकेंड में निश्चय थी वेंदो असां हीअ ठाहींदासीं। सेकेंड में निश्चय थी वेंदो कि असां हीअ ठाहींदासीं। छू मंत्र सां असांखे सेकेंड में जीवन मुक्ति मिलंदी आहे। इन करे उनखे जादूगर बि चवंदा आहियूं शिव बाबा खे। सेकेंड में निश्चय थी वेंदो कि असां हीअ ठहूं था। इहे ॻाल्हियूं हाणे तव्हां प्रैक्टिकल में ॿुधंदा आहियो। पहिरियों जॾहिं सत्यनारायण जी कथा ॿुधंदा हुआ त इहे सम्झंदा हुआ छा हुन समय त कथा ॿुधंदे समय विलायत श्रीमद आदि यादि ईंदो हुयो। सत्यनारायण जी कथा ॿुधी करे पोइ मुसाफ़िरी ते वेंदा हुआ। उहो पोइ लौटी ईंदा हुआ। उहो त चवंदा आहिनि तव्हांखे पोइ हिन छीछी दुनिया में लौटणो ई न आहे। हीअ सची सची सत्यनारायण जी कथा ॿुधंदे ॿुधंदे असां परमधाम में पहुची वेंदासीं। पोइ नई दुनिया में ईंदासीं। हिन दुनिया में लौटंदा मतिलबु कलयुगी दुनिया ख़त्म थी वेंदी। बाबा चवंदा आहिनि भारत अमरलोक स्वर्ग देवी देवताउनि जो राज्य हुई। लक्ष्मी नारायण विश्व जा मालिक हुया न। इन्हनि जे राज्य में पवित्रता सुख शांति हुई। दुनिया बि इहा मांगदी आहे विश्व में शांति हुजे, सभु मिली करे हिकु थी वञनि। हाणे एतिरा सभु धर्म मिली करे हिकु कीअं थींदा। हर हिकु धर्म अलॻि आहे, फीचर्स अलॻि अलॻि आहिनि। सभु हिकु कीअं थींदा। उहो त आहे ई शांति धाम सुखधाम। हुते हिकु धर्म हिकु राज्य हूंदो आहे। ॿियो कोई धर्म ई न आहे जो ताली हुजे। हुनखे विश्व में शांति चइबी आहे न। ॿियो कोई धर्म ई न आहे जो ताली हुजे। हुनखे विश्व में शांति चइबो आहे। हाणे त ॿारनि खे बाप पढ़ाइनि था।
उते विश्व में शांती हूंदी। हाणे तव्हां ॿारनि खे बाप पढ़ाइनि था, इहे बि ॼाणंदा आहियो सभु ॿार हिकु रस न पढ़ंदा, नंबरवार त हूंदा आहिनि। इहे बि राजधानी स्थापना थिए थी, ॿारनि खे केतिरो समझदार ठाहियो आहे न। ये ईश्वरीय यूनिवर्सिटी आहे, भक्त माण्हू सम्झंदा न आहिनि। अनेक बार ॿुधो बि आहे, भॻवान वात्स्य जी गीता ही भारतवासियुनि जो धर्मशास्त्र आहे। त गीता जी ही अपरंपार महिमा है। सर्वशास्त्र में शिरोमणि भगवत गीता है। शिरोमणि अर्थात श्रेष्ठ श्रेष्ठ पतित पावन सदगति दाता आए ही हिक भगवान जो सभी आत्माएं जो बाप। पतित पावन सदगति दाता आए ही हिक भगवान जो सभी आत्माएं जो बाप। भारतवासी अर्थ खे सम्झंदा न आहिनि, बेसमझी सां सिर्फ़ु चई ॾींदा आहिनि सभु भाउ आहिनि। भारतवासी अर्थ त सम्झंदा न आहिनि, बेसमझी सां सिर्फ़ु चई ॾींदा आहिनि कि असां सभु भाउ आहियूं। हाणे तव्हांखे बाप सम्झायो आहे, असां भाउ आहियूं, कीअं आहियूं। हाणे बाबा असांखे सम्झाए थी कि असां भाउ कीअं आहियूं। असां शांतिधाम में रहण वारा हिते पाठ वॼाईंदे वॼाईंदे असां बाप खे बि भुलिजी वेंदा आहियूं, त घर खे बि भुलिजी वेंदा आहियूं। जो बाप भारत खे विश्व जो राज्य ॾींदो। हाणे बाबा ख़ासि भारत खे पूरे विश्व जो राज्य भाग्य ॾियनि था न, उन्हनि खे सभु भुलिजी वेंदा आहिनि। भारतवासियुनि खे त यादि रखिणो खपे न, इहे सभु राज बाप सम्झाईंदा आहिनि। अच्छा मीठी मीठी सिकी जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, अतीन्द्रिय सुख जो अनुभव करण लाइ स्मृति रहे कि यह पुरुषोत्तम संगम युग आहे। जबकि असां खे भॻवान पढ़ाईंदा आहिनि, जंहिंसां असां राजाउनि जो बि राजा था ठहूं। हाणे असां ड्रामा जे आदि मध्य अंत जो ज्ञान आहे। हाणे ई असांखे ड्रामा जे आदि मध्य अंत जो ज्ञान आहे। हाणे वापसि असांखे घर हलणो आहे। हिन करे हिन शरीर सां बि पूरो बेगर ठाहिणो आहे। हाणे असां सभिनि खे वापसि घर हलणो आहे। हिन करे हिन शरीर सां बि पूरो बेगर थियणो आहे। इन खे भूले पंहिंजे खे अशरीरी आत्मा सम्झणो आहे। हिन शरीर खे भुलिजी करे पंहिंजे खे अशरीरी आत्मा सम्झणो आहे। वरदान, सदा संतुष्ट रही पंहिंजी दृष्टि वृत्ति कृति द्वारा संतुष्टता जी अनुभूति कराइण वारा संतुष्ट मणि ठहो। ब्राह्मण कुल में विशेष आत्माएं जो आहिनि उहे आहिनि जो सदा संतुष्टता जी विशेषता द्वारा स्वयं बि संतुष्ट रहंदियूं आहिनि, पंहिंजी दृष्टि वृत्ति कृति द्वारा ॿियनि खे बि संतुष्टता जी अनुभूति कराईंदियूं। ब्राह्मण कुल में विशेष आत्माएं उहे आहिनि जो सदा संतुष्टता जी विशेषता द्वारा स्वयं भी संतुष्ट रहंदियूं आहिनि, पंहिंजी दृष्टि वृत्ति कृति द्वारा ॿियनि खे बि संतुष्टता जी अनुभूति कराईंदियूं आहिनि। जंहिंमें कुझु बि जो बि ॻाल्हि सभिनि में गुण ॾिसी करे सभिनि सां संतुष्ट हुआ। सभी आत्माओं में कोई न कोई गुण हूंदो आहे। सभिनि जा गुण ॾिसी करे सदा ई असांखे सभिनि सां संतुष्ट रहणो आहे। तॾहिं असां छा थी सघंदासीं, संतुष्ट मणि थी सघंदासीं। उहे ई संतुष्ट मणियूं आहिनि जो सदा संकल्प बोध संगठन में जे संबंध संपर्क व कर्म में बाप दादा द्वारा पंहिंजे मथां संतुष्टता जा गोल्डन पुष्प जी पुष्पनि जी वर्षा अनुभव कंदा आहिनि। त जो सदा संतुष्टता जी विशेषता द्वारा स्वयं भी संतुष्ट रहंदा आहिनि, पंहिंजी दृष्टि वृत्ति कृति द्वारा ॿियनि खे बि संतुष्टता जी अनुभूति कराईंदा आहिनि। उहे ई संतुष्ट मणि आहिनि जो सदा संकल्प बोध संगठन जी संपर्क
संबंध संपर्क व कर्म में बाप दादा द्वारा पंहिंजे मथां संतुष्टा जा गोल्डन पुष्पन जी वर्षा अनुभव करणु। अहिड़ी संतुष्ट मणी हुई बाप दादा जे गले जो हार भी ठहियूं, राज्य अधिकारी भी ठहियूं ऐं भक्तनि जी सिमरन जी माला जो दाणो भी ठहियूं। स्लोगन आहे, नेगेटिव और वेस्ट के समाप्त करे मेहनत मुक्त ठहो। नेगेटिव और वेस्ट के समाप्त करे सदा मेहनत मुक्त ठहो। कॾहिं बि कंहिंमें कोई नेगेटिव ॻाल्हि नज़र अचे थी, वेस्ट ॻाल्हि नज़र अचे थी, कॾहिं बि कंहिं परिस्थिति में नेगेटिव वेस्ट थॉट्स अचनि था त हुन समय कुझु न कुझु उन्हनि जी विशेषता ॾिसो, हुन ॻाल्हि में बि कुझु न कुझु कल्याण समायल आहे। इहे ध्यान में रखी करे सदा सभिनि सां संतुष्ट रहो त जीवन में मेहनत मुक्त थी वेंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।